अस्सलामुअलैकुम मुंहिंजा दोस्तों साथियो पाण जी ॻाल्हि ॿोल कंदासीं त असां वटि ईअं थींदो आहे जो मुख़्तलिफ़ शयूं जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं उहे जॾहिं पुराणियूं थी वेंदियूं आहिनि त असां उन्हनि शयुनि खे ज़ाया करे छॾींदा आहियूं। मिसाल जे तौरु कपिड़ा आहिनि, बूट आहिनि, जैकेट्स आहिनि, ॿारनि जा रांदीका आहिनि, ॿारनि जा किताब आहिनि, बैग्स आहिनि ऐं ॿियूं शयूं जेके असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उहे जॾहिं पुराणियूं थी वेंदियूं आहिनि त असां उनखे रद्दी जे हवाले या किचिरो सम्झी ज़ाया करे छॾींदा आहियूं। मुंहिंजो इहो चवणु आहे त अव्हां उन्हनि शयुनि खे किचिरो सम्झी ज़ाया न कयो, पर उन्हनि शयुनि खे तव्हां गॾु कंदा वञो ऐं ॾिसो अव्हां जे इलाइक़े में, अव्हां जे पाड़े में, अव्हां जे ॻोठ में वाक़ई को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे उन्हनि शयुनि जी ज़रूरत हुजे त उनखे तव्हां उहे शयूं ॾियो। अव्हां जा इस्तेमालु थियल कपिड़ा शायदि ॿिए जे लाइ वॾी नेमत हुजनि, ॿिए जे लाइ ख़ुशी हुजनि। अव्हां जा घर जा नंढड़नि जा रांदीका ॿियनि ॿारनि खे शायदि ख़ुशी ॾियनि, उन्हनि जा बैग्स, उन्हनि जूं शयूं ॿियनि ॿारनि खे शायदि तमामु वॾी ख़ुशी ॾियनि। उनजे करे असां तव्हांखे अर्ज़ु पिया कयूं त इस्तेमालु थियल जेके शयूं आहिनि उन्हनि खे तव्हां गॾु कयो ऐं उहे शयूं तव्हां पंहिंजे पाड़े में या अहिड़नि माण्हुनि खे ॾियो जंहिंजी उहे शयूं ज़रूरत हुजनि। ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में जेके ख़ुशहाल फैमिलीज़ हूंदियूं आहिनि त उन्हनि खे बि इहो चवणु आहे त ॾिसो तव्हां माना 15 ॾींहं या महीने में ॻोठ बि तव्हांजो वञणु थिए थो, तव्हां थोरी तकलीफ़ करे उन्हनि शयुनि खे गॾु कंदा वञो ऐं जॾहिं तव्हां ॻोठ वञो था त गाॾी में जेको सो उहे शयूं तव्हां खणी वञो ऐं उते ॻोठ में ॾिसो वाक़ई जंहिंजी उहे शयूं ज़रूरत हुजनि तव्हां उहे शयूं उन्हनि खे ॾियो त उन्हनि जी तव्हांखे दुआ बि मिलंदी ऐं ख़ुशी बि थींदी। ख़ासि तौर ते सियारे में जर्सियूं या जैकेट्स जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे ऐं इहो नंढड़नि ॿारनि जा जैकेट्स हुजनि या वॾी उमिरि वारा हुजनि त बाज़ार में इस्तेमालु थियल बि जेको सो 400-500 रुपया मिले थो ऐं हिकु ग़रीब माण्हू जी जेका असां ॾिहाड़ी 400 खां 500 रुपया हूंदी आहे। उनजे करे उन ग़रीब माण्हू जे लाइ उहो 400-500 वारो जैकेट पंहिंजे लाइ, ॿारनि जे लाइ वठणु तमामु वॾो मसइलो हूंदो आहे। असांखे घुरिजे त उहे शयूं उन्हनि ग़रीब मिसकिननि, पंहिंजे पाड़ेसरियुनि, पंहिंजे साथियुनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजनि मिटनि माइटनि खे ॾियूं। उन सां उन्हनि शयुनि जो ॿीहर इस्तेमालु बि थी वेंदो ऐं असांखे बि दिली ख़ुशी थींदी ऐं उन्हनि जी जेका दिलि ख़ुशि थींदी उहे असांखे दुआऊं बि कंदा। वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच।